दखण पंजाब में बोट जूं तबाहकारी जारी। चनाब दरिया जो वडो वकरो मुल्तान शहर तरफ तेजी सां वधण लॻो। जलालपुर पीरवाला खे बचाइण लाइ हौज शरीफ रोड खे कट लगायो वियो। बावल नगर में चक संतिका जो हिफ़ाज़ती बंद टुटण सबबि केतिराई ॻोठ बुॾी विया। कबीरवाला में भी मई सफुरा बंद में घारो लगण सबबि 46 ॻोठ बुॾी विया। रहीम यार खान जे इलाइक़े चाचणा शरीफ वटि सिंधुअ में चाड़ ईंदड़ 12 कलाकनि अंदर 8 लाख केस खां वॾो वकरो गुज़रण जो इम्कान। गुज़िरियल ॾींहुं घणा बरसाती ॾेडर बयान ॾियण निकिरी आया। जॾहिं वफ़ाक़ जो सायो मतन हूंदो हो त वॾा एक्टिव हूंदा हुआ। लासानी बुनियादनि ते विरसा पैदा करण जी कोशिश कंदड़नि खे चवां थो त मुड़ी वञनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह जूं मज़ारिकायत ते हाज़ुरी बाद मीडिया सां ॻाल्हियूं। वॾे वज़ीर चयो त अल्ताफ़ हुसैन मुल्क में छा कंदो हो। हाणे संदसि छा हालत आहे। मसइला ज़रूर आहिनि पर असां पंहिंजे कम मां मुतमिन आहियूं। वॾे वज़ीर चयो त सिंधु दरिया में पाणी हिन वक़्तु पीक करे रहियो आहे। पहिरीं तरजीह माण्हुनि जी जान बचाइण आहे। माण्हू लियारी नदी अंदरि घर ठाहे वेठा आहिनि। जेकॾहिं उथारियूं था त इंसानी हक़नि जो मामिलो थी वञे थो। जेकॾहिं उथारियो त ॿिए हंधि आबाद करणो पवंदो। असां वटि वसीला न आहिनि, असांखे रुॻो जान बचाइणी आहे। केपी जे 3 ज़िलनि में सिक्योरिटी फोर्सिस जा ऑपरेशन। भारतीय सरपरस्ती में दहशतगर्दी कंदड़ 19 ख़ारजी मारिजी विया। ISPR मूजिबि 9 ऐं 10 सेप्टेम्बर ते उत्तर वज़ीरिस्तान मेहमंद ऐं बनू में ऑपरेशन कया विया। मेहमंद जे इलाइक़े हलूनो में इंटेलिजेंस बुनियाद ते कयल ऑपरेशन में सिक्योरिटी फोर्सिस ऐं ख़ारजी दहशतगर्दनि में शदीद फायरिंग जी ॾे वठि थी। 14 ख़ारजी दहशतगर्द मारिजी विया। उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े दत्ताखिल में गुझ इतला ते कार्रवाई जे दौरान 4 ख़ारजी मारिजी विया। बनू में मुक़ाबले दौरान 1 ख़ारजी मारिजी वियो। ISPR मूजिबि मारिजी वियल ख़ारजी दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो। मारिजी वियल दहशतगर्द भारतीय सरपरस्ती में इलाइक़े अंदरि दहशतगर्दी जी कार्रवाइनि में मुलस हुआ। ISPR मूजिबि इलाइक़े में वधीक ख़ारजियुनि जी मौजूदगी जे ख़दशे खे नज़र में रखंदे क्लीयरेंस ऐं सैनिटाइज़ेशन ऑपरेशन जारी आहे। सिक्योरिटी फोर्सिस पाकिस्तान सां भारतीय सरपरस्त दहशतगर्दी जे मुकमिल ख़ात्मे जे लाइ पुरज़म आहे। सदर वज़ीर आज़म ऐं घर वज़ीर पारां सिक्योरिटी फोर्सिस खे भेटा पेश। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 1 ॾींहं जे दौरे ते दोहा पहुची वियो। वज़ीर आज़म कतर ते इसराइली हमले बाद यकजहती जे इज़हार जे लाइ 1 ॾींहं जे दौरे ते दोहा पहुतो आहे। इसाक डार, ख्वाजा आसिफ अता तारड़ ऐं तारिक फातमी बि वज़ीर आज़म सां दौरे ते गॾु आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ दोहा में शेख तमीम बिन हमद अल सानी सां मुलाक़ात कंदो। सऊदी अरब जे वली अहद शहज़ाद मोहम्मद बिन सलमान बि अॼु दोहा पहुचंदो। UAE जो सदर शेख मोहम्मद बिन ज़ैद अल नहान बि कतर पहुची वियो। उर्दन जो वली अहद हुसैन बिन अब्दुल्ला बि गुज़िरियल ॾींहुं कतर जो दौरो कयो हो। कराची जे इलाइक़े भिटाईआबाद में घर अंदरि 3 औरतूं क़तल। मलिर कैंट थाणे जी हद भिटाईआबाद में घर मां 3 औरतुनि जा गला कपियल लाश मिलिया। सुञाणप मीना, आयशा ऐं दानिया तौर थी। पुलिस जो चवणु आहे त 1 औरत ऐं नौजवान ज़ख़्मी हालत में मिलिया। सुञाणप नंदनी ऐं अजय तौर थी आहे। लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई पई वञे। ज़ख़्मी अजय मक़तूल नारिन जो मामो ॿुधायो पियो वञे। शुरूआती जांच मां लॻे थो त अजय पंहिंजी भाणेजनि खे क़तल कयो आहे। वधीक शादियूं गॾु कई पियूं वञनि। बावड़ो भरिसां फुर मुज़ाहिमत ते नौजवान गोलियूं हणी क़तल। खंबड़ा थाणे जी हद में क्रास बंद वटि हथियारबंद फुरन 32 वरनि जे नौजवान मंज़ूर अहमद मज़ारी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। वाक़े बाद जवाबदार लाश तालके अस्पताल मां पोस्टमार्टम वारसनि हवाले कयो वियो। वारसनि जो चवणु आहे त कंहिं सां बि दुश्मनी न आहे। हथियारबंद फुरन नौजवान खे क़तल कयो आहे। जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। ऐं खोड़ा भरिसां उजण ऐं कलेरी तकरार में भड़कियूं थियो। 1 नौजवान गोलियूं हणी क़तल। उजड़नि जी भांड में ज़मीन ते गाह कंदड़ नौजवान अब्दुल सत्तार उजण खे हथियारबंदनि गोलियूं हणी क़तल करे छॾियो। वाक़े बाद जवाबदार फरार। लाश गिम्स अस्पताल मां पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। पुलिस जो चवणु आहे त वाक़े उजण ऐं कलेरी तकरार तां पेश आयो आहे। वाक़े बाद धुरनि में शिकदाण वधी वई। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो।